जी असी वही लाड़ हो सकता है ये ड्राइवर खास करी निज़ाम हाणे खास करी काफ़ी टाइम लाड़ तकरीबन लास्ट टाइम हवा चम लगी असी फाइनली पाँच मंजिल ते पुजी है थी ये चार आना पड़े तो नमाज ये सामू है मस्जिद आने हलूं अंदर चक्की ॾिसण ही चक्की है मामा बाकी हली अंदर ॾिसूं ये सामू है क्रिकेट जो ग्राउंड असी क्रिकेट आंदा हुआसीं पर हाँ शायद इतने क्रिकेट कोन हले या में भी सियारे में अँ पर रहंदा हुजनि वधीक मूंखे ख़बर कोन्हे। हाँ पाण हली ॾिसूं था मामा मल्क जी ओता ये सामू ओता का मस्जिद के पासे का ही है एॾी तरक़ी थी है छा थियो आहे तो मूंखे काफ़ी टाइम थियो इहा उतां कान ॾिठी आहे तक़रीबन 2 साल थी विया आहिनि तो हाणे हली ॾिसूं था उन खां पोइ वरी ॾिसंदासीं परियां उहा आहे असां वारो घर वो शायद बंद हुए फ़िलहाल बहरहाल पहिरीं इधर ॾिसूं पोइ वरी उनजे पासे खां जेको उतां खां ज़ुल्फ़िकारनैन जी उहा ॾिसंदासीं। तव्हां भितूं अची वियो नी भितूं पहिरीं कुझु ई कोन्हे जॾहिं मूं ॾिठी हुई ही है कॾहिं रंधिणो कॾहिं स्टोर कॾहिं छा हाणे हेॾो अंदरि कमरे में ॾिसूं केरु वेठल आहे ये तो इलाइक़ो हूंदो अंदरि पखो हले पियो हुते पहिरीं रखियलु हूंदो टीवी उहो टीवी हिन हाणे कढी छॾियो हिन जेको हूंदो फ्रिज उहो बि निकिरी वियो आहे ऐं हेॾां ई स्टोर आहे कॾहिं स्टोर त कॾहिं दुकान इहो उतां खां ज़ुल्फ़िकारनैन हिते अक्सर उहो वेंदो आहे वाह हिते पहिरीं तमामु वॾो खॾो हो जेको हींअर जेको पूरो पियो आहे काफ़ी सुठो वॾो मैदान थी वियो आहे हिते पहिरीं जेको वॾो खॾो पूरे ॾिन हाणे ॾिसो हेॾा अंदरि केरु आहे या न ये है वेरांडो ये है अपना स्टोर फर्स्ट कमरो हेॾां ई घणी जॻह मुंहिंजी वीडियो न भर हेॾां ॾिसूं किचन किचन में सेटिंग भी कराई दी है
सेटिंग ने ये की थी भैया तुल मतीन जो को असां लाइ वठी आया पकोड़ा पंजला अच्छे हैं मैं पंजला वठी आया आहिनि टेस्ट में चवंदो आहे 5 ॾींहंनि जो अरे वाह वाह नलको भी लॻो पियो आहे मस्तु पाणी पियो ॾिसिजे